अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों मां आहियां खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसिया में यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में मां ॻाल्हि कंदुमि त उहे कहिड़ा कहिड़ा बिज़नेसिस आहिनि जेके माण्हू शहर में करे सघे थो। ॻोठनि में जीअं मूं पोइ वीडियो में ॿुधायो त कहिड़ा कारोबार असां ॻोठनि में करे सघूं था, हिन में मां ॿुधाईंदुमि त कहिड़ा कारोबार असां शहरनि में करे सघूं था। इहे ॻोठनि में अहिड़ी हिननि खे तरक़ी कोन मिलंदी, जीअं हो जेके कारोबार हो शहरनि में उन्हनि खे तरक़ी कोन मिलंदी, हिननि खे वरी ॻोठनि में तरक़ी न मिलंदी। माना हे अपोज़िट आहिनि सम्झो हिकिड़े क़िस्म जा हिक ॿिए जा। हिन में जेको नंबर 1 ते असांजो कारोबार आहे उहो आहे खाधे पीते जूं शयुनि जो कारोबार। खाधे पीते में मसलन जीअं फास्ट फूड जा दुकान थी विया, रेस्टोरेंट थी विया, चांहि जूं होटलूं थी वियूं, फ्रेश जूस जा दुकान थी विया, कोल्ड कॉर्नर थी विया, या उन खां अलावा जेको आहे किराने जा दुकान थी विया। खैर किराने जा दुकान ॻोठनि में बि हूंदा आहिनि, पर शहरनि में वरी माना ग्रोसरी शॉप जीअं की चइजे, माना उहे सुठा हिकिड़ा ठहियल हूंदा आहिनि, माना उन माना के फ़र्क़ु हूंदो आहे। दोस्तों बाक़ी जेकॾहिं अञा असां जेकॾहिं फूड इंडस्ट्री खे जेकॾहिं असां शहर में जेकॾहिं असां अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हियूं त उहे मतिलबु के खुटण जहिड़ियूं न आहिनि। असां हॉस्टलुनि वारनि सां ॻाल्हाए असां उन्हनि खे जेको आहे उन्हनि जे ठीका खणी सघूं था, असां टिफ़िन सर्विस प्रोवाइड करे सघूं था। असां जेके बैंकूं आहिनि या ॿियूं ऑफिसूं आहिनि उन्हनि खे असां टिफ़िन सर्विस प्रोवाइड करे सघूं था। असां फ्रोज़न फूड जो कमु करे सघूं था, ऐं उन खां अलावा ॿिया लातादाद जेको आहे अपॉर्चुनिटीज़ आहिनि शहरनि में फूड जे कारोबार जे हवाले सां। नंबर 2 ते जेको कारोबार आहे उहो आहे असांजो ड्राई क्लीनिंग जो कारोबार। ड्राई क्लीनिंग मसलन जीअं धोबी जो इस्त्री जो दुकानु हूंदो आहे, ड्राई क्लीनिंग ऐं लॉन्ड्री, कपिड़ा वग़ैरह जिते लॉन्ड्री में जिते कपिड़ा वग़ैरह धुलाई थींदी आहे। दोस्तों शहर नंढा हुजनि या वॾा हुजनि, हुन में यूनिवर्सिटियूं, कॉलेज, स्कूल ज़रूरु हूंदा, त उन में शागिर्द न त टीचर्स या ॿियनि ऑफिसुनि में जेके अमलो जेको हूंदो आहे काफ़ी मतिलबु की ॿियनि शहरनि खां माण्हू ईंदा आहिनि उते कमाइण लाइ, पंहिंजे रोज़गार लाइ, त उहे उते हॉस्टलुनि में रहंदा आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था, असां उन्हनि खे कपिड़ा उहो असांखे इस्त्री कराईंदा ज़रूरु, उहो असांखां वठंदा, पंहिंजो जेको आहे कपिड़ा धुलाईंदा बि, असांखे धुलाई बि कपिड़नि जी असांखां कराईंदा। असां उन्हनि हॉस्टलुनि जा ठीका खणी सघूं था। उन खां अलावा मतिलबु की हुअं शहर में इहो कमु घणो आहे। अॼुकल्ह जेको आहे तव्हां ॾिसो था मतिलबु की मसूरफ़ियात माण्हू जूं केतिरियूं वधी वियूं आहिनि, त इन करे काफ़ी सुठो कमु आहे। मां कोशिशि कंदुमि, मां लॻो पियो आहियां हिकिड़े माण्हू सां, त जेकॾहिं मूंखे टाइम ॾिए थो त मां हुन खां पुछी तव्हां लाइ हिकिड़ी वीडियो बि ठाहींदुमि, इन कम ते ज़रूरु ठाहींदुमि। बाक़ी हे बि हिकु सुठो कमु आहे, हिकु ज़बरदस्त कमु आहे। उन खां पोइ जेको नंबर 3 ते अचे थो कमु उहो आहे सर्विस जो कमु, मैकेनिकल सर्विस एंड जेको स्पेयर पार्ट्स जो कमु। इहो कमु ॻोठ में बि हली सघे थो, पर ॻोठ जे बनिस्बत शहर में हीउ कमु वधीक हूंदो। शहर में हिनखे सुठी जेको आहे कामयाबी मिलंदी। हिते असां शहर में स्पेयर पार्ट्स जो होलसेल जो दुकानु खोले सघूं था। असां हिते हर क़िस्म जी मतिलबु की स्पेयर पार्ट्स जो मसलन AC थी, फ्रिज थिया, मोटरसाइकिलूं थियूं, कारूं थियूं, इन्हनि जूं असां सर्विस प्रोवाइड करे सघूं था। इन्हनि जा असां जेको आहे ॿियनि पुर्ज़ा जा जेको आहे असां सेल करे सघूं था। हीअ बि हिकु ज़बरदस्त कारोबार आहे, हिकु सुठो कारोबार आहे। उन खां पोइ दोस्तों जेको नंबर 4 ते जेको कमु आहे उहो आहे जेको आहे ब्यूटी सैलून जो कमु। सैलून जेके जितां असां मर्द माण्हू जिते वार कटाईंदो आहिनि, ब्यूटी पार्लर जेके हूंदा आहिनि औरतुनि जा, जेके असां जेकॾहिं माण्हू करणु चाहे त शहरनि में हीअ बि सुठो कमु आहे ऐं हिकु ज़बरदस्त कमु आहे। काफ़ी जेको आहे मतिलबु की माण्हू आहिनि शहरनि में हिनखे जेको आहे पंहिंजे एज़ अ फील्ड वठी हलनि था, त उन मां हिकिड़ो सुठो रेवेन्यू अर्न कनि था। हिन लाइ जेकॾहिं तव्हां सुठो कमु करणु चाहियो, हिकिड़ो सुठो स्टार्टअप करणु चाहियो, त तव्हांखे 5 खां 10 लख रुपयनि जी तव्हांखे नीड पवंदी। इन खां घटि जेको आहे तव्हां जेको आहे हीउ कमु तव्हां कोन करे सघंदो। बराबरि ॻोठनि में घटि पैसनि में करे सघूं था, पर ॻोठनि में ऐं शहरनि में फ़र्क़ु आहे। ॻोठनि में ओतिरो न असांखे कस्टमर मिलंदो, जेकॾहिं हूंदो त ओतिरी असांखे पे न कंदो बनिस्बत शहर जी। शहर में हिन कम जी वधीक डिमांड आहे। शहर में छो त मतिलबु की अक्सर माण्हू ऑफिसुनि लाइ ईंदा आहिनि या शागिर्द ईंदा आहिनि, त उनखे जेको आहे उन्हनि खे इन कम जी घणी ज़रूरत हूंदी आहे। दोस्तों जेको 5 नंबर ते कमु आहे उहो आहे बुटीक जो कमु। बुटीक मतिलबु की कपिड़नि जो कमु, पोइ उहे चाहे जेंट्स जा हुजनि या लेडीज़ जा हुजनि, उहो बुटीक जो कमु हिकु सुठो कमु आहे। हे तव्हां होम बेस्ड कमु आहे, हे तव्हां घर खां शुरू करे सघो था। पंहिंजा तव्हां लेबर हायर कयो या कंहिं दर्जी सां ॻाल्हायो, हुनखे तव्हां कॉन्ट्रेक्ट तव्हां हुन सां सही कयो, तव्हां ऑनलाइन पंहिंजो सोशल मीडिया ते पंहिंजो तव्हां पेज ठाहियो, तव्हां दराज़ ते पंहिंजो अकाउंट ठाहियो, ऐं तव्हां उन जे थ्रू पंहिंजा कपिड़ा सेल कयो। ऐं हिन मां काफ़ी माण्हू आहिनि जेके बुटीक जो पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, पंहिंजे घर खां करे रहिया आहिनि। हुनजो होम बेस्ड कमु ई आहे, उहो एक्सपोर्ट करे रहिया आहिनि। पंहिंजो माल ऑर्डर ते ऑर्डर वठंदा, माल तयारु करे ॿाहिरि मोकिले था छॾनि।
ही बि सुठो हिकु ज़बरदस्त हिकु बहितरीनु कारोबार आहे। दोस्तों जेको नंबर 6 ते कारोबार आहे उहो आहे स्टेशनरी जो कारोबार। स्टेशनरी मतिलबु कि किताब कापियूं पेंसिलूं पेनूं वग़ैरह इहे हर शागिर्द जी नीड आहिनि ऐं तव्हां शहर में कंहिं बि स्कूल कंहिं बि यूनिवर्सिटी कंहिं बि कॉलेज जे साम्हूं पंहिंजो दुकानु वठी ऐं तव्हां उते ई कमु करे सघो था। हीउ हिकु ज़बरदस्त ऐं हिकु बहितरीनु कारोबार आहे। दोस्तों जेको 7 नंबर ते कारोबार आहे असांजो उहो आहे हाउस होल्ड गुड्स जो। हाउस होल्ड गुड्स में मतिलबु फर्नीचर थी वियो, इलेक्ट्रॉनिक्स जा सामान थी विया या ॿिया मतिलबु कि जेके बि शयूं जेके घर जी मतिलबु कि ज़रूरत में हुजनि उन्हनि जो असां कमु करे सघूं था। हे जेको आहे हिन कमु खे जेको करण लाइ असांखे मतिलबु कि इन्वेस्टमेंट जी उहा असांजे पाण ते असां केतिरे खे था कयूं, असां 50 था आणूं, असां 10 लख था आणूं, असां केतिरा था आणूं, उहो असांजे कमु कहिड़ो था कयूं, उन कम ते दारोमदार आहे, उहो कमु कहिड़ो आहे, उन में कम में असां केतिरो माल हणी सघूं था। बाक़ी हीउ बि हिकु ज़बरदस्त कारोबार आहे जेकॾहिं केरु करणु चाहे त उन लाइ। दोस्तों जेको 8 नंबर ते कारोबार आहे उहो आहे ट्रांसपोर्ट जो कमु। ट्रांसपोर्ट दोस्तों जीअं जेके शहर आहिनि स्पेशली जेके वॾा शहर आहिनि मसइलन जीअं कराची थियो, हैदराबाद थियो, इस्लामाबाद थियो, लाहौर थियो, जेके वॾा शहर आहिनि इन्हनि में ट्रांसपोर्ट जो माण्हुनि खे वॾो मसइलो हूंदो आहे। तव्हां हिन में नंढे खां जेकॾहिं करणु चाहियो त तव्हां बाइक या करीम या उबर में जेको आहे पंहिंजी मोटरसाइकिल बि हलाए सघो था, कार हलाइणु चाहियो त कार बि हलाए सघो था। पर कार जो ॿुधण में इहो थो अचे त मां जेका रिसर्च कई आहे त माना हालात ख़राबु लॻा पिया आहिनि कार ड्राइवर्स खे, एतिरी माना इनकम नथी थिए। तव्हां हिन में पंहिंजो जेको आहे शहरनि में पंहिंजी तव्हां जेको आहे सर्विस तव्हां ॾेई सघो था, पंहिंजी तव्हां ऐप ठाहे सघो था ट्रांसपोर्ट जी, तव्हां पंहिंजूं बसिस हलाए सघो था शहरनि में। ऐं ॿिया मतिलबु खोड़ तरीक़ा आहिनि जेकॾहिं असां माण्हू शहर में अंदरि शहर में रुॻो माण्हू ट्रांसपोर्ट जी सर्विस हलाए त उनखे माण्हू हलाए सघे थो। दोस्तों जेको 9 नंबर ते कारोबार आहे उहो आहे फ्रीलांसिंग। फ्रीलांसिंग हींअर पाकिस्तान जेको आहे दुनिया जे 4 नंबर मुल्क आहे जेको आहे फ्रीलांसिंग जे में टॉप ते जेको टॉप 4th ते पाकिस्तान आहे। फ्रीलांसिंग जेकॾहिं तव्हां करणु चाहियो त हिन लाइ तव्हांखे सभु खां पहिरीं फ्रीलांसिंग सिखणी पवंदी। उहो 6 महीना साल तव्हांखे उहा सिखणी पवंदी। उन खां पोइ तव्हांखे हथु विझणो पवंदो। उन खां पोइ तव्हां आस्ते आस्ते हिन में तरक़ी कंदो। हिन में तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग करे सघो था, तव्हां वेब डेवलपमेंट करे सघो था, तव्हां कॉन्टेंट राइटिंग करे सघो था, तव्हां ऑडियो ट्रांसक्रिप्शन करे सघो था। ॿिया काफ़ी मतिलबु कि हिन में शोभा आहिनि फ्रीलांसिंग में। फ्रीलांसिंग हिकु IT जो हिकु हिसो आहे ऐं हीअ हिकु ज़बरदस्त माण्हू हिन मां हिकिड़ी पंहिंजी इनकम करे रहिया आहिनि। हीअ स्टूडेंट्स जेके आहिनि यूनिवर्सिटी जा कॉलेजिस जा उहे बि जेकॾहिं पार्ट टाइम करणु चाहिनि त हीअ जेको आहे उहो करे सघनि था। दोस्तों जेको नंबर 10 ते कारोबार आहे उहो आहे यूट्यूबिंग। तव्हां पंहिंजो यूट्यूब ते चैनल ठाहियो। यूट्यूबिंग शहर में थोरो मुश्किल आहे पर मतिलबु कि माण्हू करण ते अचे त करे सघे थो। हिन में तव्हां जेको तव्हांजे शहर में रहो था उतां जूं तव्हां जेके तारीख़ी आहिनि जेके शयूं आहिनि उहे तव्हां ॾेखारे सघो था। मसलन केरु जीअं सखर वारी साइड रहे थो त उहो जेको कोटली जी जो क़िलो थियो या फैज़ महल थियो उहो ॾेखारे सघे थो। जेको लाड़काणे वारी साइड रहे थो त उहो मोजो दड़ो ॾेखारे सघे थो। अहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजे शहर जूं ॿियूं काफ़ी शयूं मतिलबु कि तव्हां ॾेखारे सघो था जेके मशहूरु शयूं हुजनि या जेके मतिलबु कि इहो तव्हां ॾेखारे सघो था। मिसाल जेकॾहिं केरु हैदराबाद में रहे थो हैदराबाद में मोस्ट एक्सपेंसिव शॉप कहिड़ो आहे, मोस्ट चीप जेको आहे सभु खां सस्तो दुकानु कहिड़ो आहे, सभु खां सस्तो खाधो किथां थो मिले, सभु खां महांगो खाधो किथां थो मिले, सभु खां सुठो खाधो किथां थो मिले। ऐं मतिलबु कि खोड़ शयूं तव्हां उन पंहिंजे शहर खे एक्सप्लोर कयो, तव्हां उन में हिकिड़ो पंहिंजो सुठो कमु करे सघो था। दोस्तों बाक़ी ही मुंहिंजी इहो की वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो ऐं अगरि चैनल खे अञा सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।